नाज़नामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। सीतारोड में खबर ॾींदा सीतारोड ڀرسان دادو जे قديمي माग पाट शरीफ में पाटाई ادبي فورم پاران मज़ाहमती शाइर عبدالحميد पाटाई जे विछोड़े ते तज़ियती मेड़ाको रखायो वियो। मेड़ाके में अदीबन साफ़िन ऐं समाजी अॻवान शिरकत करे बेटा पेश कई। प्रोग्राम जो आगाज़ तिलावत कुरान पाक सां ज़ुल्फ़कार मलाक कयो। अजाणो पाटाई ادبي فورم जो बानी तनवीर पाटाई ॾिनो मेड़ ادبي فورم जे अॻवान खादिम सोलंकी शबीर चांडियो कानूनदान साजिद सोदर सीता असर जनार फॉरम जो बानी मशहूर मेमुण ऐं ॿियनि अज़ाज़ी मेहमान तौर शिरकत कई। तज़ियती मेड़ाके के मुक़ररनि ॻाल्हाईंदे चयो त सदियुनि ताईं मज़ाहमती शाइर अब्दुल पाटाई खे यादि रखियो वेंदो। हिन इनकलाबी शाइर जे कमी अदबी दुनिया बाक़ाइदे महसूस करे रही आहे। पाट जे धरती सिंध के रोल मॉडल शख्सियतूं ॾिनियूं जिन मां हिकु अब्दुल पाटाई बि आहे। आख़िर में मरहूम शाइर जे वॾे पुट अफ़ी मेमुण सभिनी आयलनि जो तज़ियती तकरीब में पहुचण ते थोरा मञिया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।